नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां अवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं ही जेका सिंध कचहरी करे रहिया आहियूं उहो हैदराबाद जे सिंधू दरिया जे कप ते हैदराबाद जो लतीफ़ाबाद वारो इलाइक़ो आहे। लतीफ़ाबाद 4 नंबर सिंधू दरिया जे कप ते वेठा आहियूं। हिन मुंहिंजे पासे ते सिंधू दरिया आहे ऐं जेका आबादी आहे तक़रीबन कच्ची आबादी आहे। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जी वधीक जेको आहे सो रेज़िडेंसी आहे, उहे वधीक हिते आबाद आहिनि। परे परे खां कंबर शदाद कोट हुजे, मेहड़ हुजे, नसीराबाद हुजे, दादू हुजे या ॿियनि इलाइक़नि खां जेके ग़रीब माण्हू मज़दूर तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उहे हिते हिन कच्ची आबादी में आबाद हूंदा आहिनि ऐं सुबुह जो ॾिहाड़ी ते मज़दूरी करणु वेंदा आहिनि। रोज़ानो जे बुनियादनि ते वरी शाम जो पंहिंजे बचण लाइ को गभो खणी अची हिते पहुचंदा आहिनि। लतीफ़ाबाद 4 नंबर सिंधू दरिया जे किनारे ते मौजूदु आहियूं ऐं असांजो हीउ जेको सिंध कचहरी जो प्रोग्राम हूंदो आहे, मां हर प्रोग्राम में कोशिशि कंदो आहियां त रिपीटेशन कयां, छो त दुनिया जे अंदरि ॾिसंदड़ कॾहिं कॾहिं नवां माण्हू हूंदा आहिनि ऐं हर प्रोग्राम नवां माण्हू ॾिसंदा आहिनि। हीअ दुनिया जे 85 मुल्कनि में असांजो जेको प्रोग्राम आहे उहो ॾिठो वेंदो आहे सिंध टीवी ते। असांजो जेको हीउ मक़सदु हूंदो आहे हिन प्रोग्राम करण जो सिर्फ़ु इन जे करे त सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु। ओताकूं उजड़ी वियूं आहिनि, सिंध जूं ओताकूं हूंदियूं आला तरीन ओताकूं, वॾा वॾा कुशादा घर हूंदा हुआ, वॾियूं ओताकूं हूंदियूं ऐं उते महिमाननि खां अलावा वरी शाम जे टाइम ते पंहिंजा परावा माण्हू ॻोठनि जा इलाइक़नि जा उसे पासे वारा गॾु थींदा हुआ। जेको नेक मर्द हूंदा ॻोठनि जा उन्हनि जी ओताकुनि ते वञी आबाद थींदा। कचहरियूं, दुनियादारी जा हाल अहिवाल, पंहिंजा परावा, उहे सभु शयूं उते ऐं उते वरी जेके ॻोठ जा चङा हूंदा नेक मर्द हूंदा, वरी जेकॾहिं कंहिंजा नंढा वॾा मसइला हूंदा त उते वेठे वेठे कचहरियुनि में उन्हनि जा मसइला बि हल कया वेंदा। तव्हां असां जहिड़ा माण्हू हुते हूंदा। पर हाणे हीउ जेको सोशल मीडिया जो दौरु आयो आहे, उन सोशल मीडिया जे दौरु जेको आहे सो एतिरो माण्हूअ खे क़ाबू करे छॾियो आहे जो घर में 4 भाती वेठा आहिनि, चारई हिक ॿिए खे ॾिसण बजाए मोबाइल में लॻा पिया आहिनि ऐं मोबाइल ते ॻाल्हाइनि था, चैटिंग कनि था, मैसेज कनि था। पर उहा जेका असांजी हिक ॿिए सां रूह वारियूं कचहरियूं हूंदियूं, ओताकूं हूंदियूं, उहे ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। असां सिंध टीवी नेटवर्क जे तरफ़ां उन्हनि ओताकुनि खे वरी हिकु दफ़ो ॿीहर हलाइण लाइ, उन्हनि खे आबाद करण लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदा आहियूं त जीअं माण्हू पंहिंजनि पंहिंजनि ॻोठनि में उन्हनि ओताकुनि खे हिकु दफ़ो ॿीहर आबाद कनि। सिंध जी सकाफ़त आहे हीअ, उहा सकाफ़त उजागर थींदी। प्रोग्राम जी शुरूआत कंदा आहियूं ऐं प्रोग्राम जी शुरूआत करण खां अॻु में मां ॿुधायां त हिते सिंध जी रवायत आहे आजियाणो, जंहिंजे घर वञिबो आहे, जंहिंजे दर ते वञिबो आहे, जंहिंजी ओताक ते वञिबो आहे त उते आयल जेके महिमान हूंदा आहिनि उन्हनि खे मेज़बान आजियाणो ॾींदा आहिनि। हिन वक़्तु जिते असां मौजूदु आहियूं हीअ ओताक आहे जेको आहे सो अहमद अली उत्तरादी मरहूम, तमामु वॾो सुघड़ो सिंध जो, उनजी ओताक आहे। ऐं ॿियो अली अकबर चांडियो जेको असां सां गॾु वेठो आहे, उनजी ओताक ते अॼु सभिनी खे इकठो कयो आहे। सभु दोस्त गॾु थिया आहिनि। अमानुल्लाह चांडियो आहे असांजो मुअज़्ज़िज़ दोस्त आहे ऐं कंबर जे जागीर वारे इलाइक़े सां तालुक़ु अथसि। उहो बि अॼु असांजो हिन ओताक ते महिमान थी आयो आहे, ख़ासि महिमान आहे अमानुल्लाह चांडियो साहिबु। उनखे बि असां हिन पंहिंजे ओताक कचहरी ऐं सिंध कचहरी प्रोग्राम में भली कार चऊं था। प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। अहमद अली उत्तरादी जो नौजवान पुटु आहे जेको असांखे हिते जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जी आजियां कंदो। दादन चांडियो खे आहे असां सां वेठो आहे, उहो आयल महिमाननि जी आजियां कंदो। जी दादन। जी साईं, अर्ज़ु कयूं था जीअं त महिमान आया आहिनि परे परे खां, ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजी ओताक ते कुर्ब जा क़दम भरिया आहिनि। उनजो अर्ज़ु थियो त भली आयो भला परी अजीब करे एहसान, पंधु करे परे खां आयो जुंग जवान, कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान, ख़ुशीअ में अॼु मापा नथो ॾिसी मान भरिया महिमान, था कयूं कचहरियूं कुर्बायतियूं खिली वियो खान, अलाह क्या एहसान आयो अॼु अहमद अली चए। चइसे आयो अॼु अहमद अली चए, वॾा वड़ करे सिक लही वे सालनि जी, पियो हुब में हीअड़ो डरे, सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चाह में चांडियो चवे पियो ई मांदो मन मरे, ओ साईं वॾा कुर्ब करे आयो मुंहिंजी ओताक ते। वाह साईं वाह, वाह वाह। चई साईं अञा अर्चो त जीअं सालनि खां पोइ आया आहिनि, सालनि खां पोइ वरी असां बि हिते थोरो आया आहियूं।
सालनि खां पोइ सॼण आए कुर्ब कया अथई लख सुहिणा वे तलायूं सिक थोरा तुंहिंजा थोरा न आहिनि थोरा लाथई थक सुहिणा वे तलायूं सिक महफ़िल में तूं मोर लॻी तूं मुंडीअ मथां टिक सुहिणा वे तलायूं सिक देरि कयई छो दिलबर एॾी ॾिनई दिलि खे धक सुहिणा वे तलायूं सिक मोब अवां सां मिलण जे लाइ साह खे हुअ में छिक सुहिणा वे तलायूं सिक पेच प्रीतिया तोसां पातल सॼण आहिनि सुख सुहिणा वे तलायूं सिक दूर न रह तूं दिलबर मूंखां भर में वेयो भिक सुहिणा वे तलायूं सिक उतरा दी अर्ज़ु कराई थो राति रही पो हिक सुहिणा वे तलायूं सिक चवे अहमद अली आए हली बुरल भरे विख सुहिणा वे तलायूं सिक सुहिणा वे तलायूं वाह दादन वाह अहमद अलीअ जी शाइरी ऐं अहमद अली तमामु वॾो सुघड़ हुयो सिंध जो नाले वारो सुघड़ हुयो असांजे हिननि कचहरियुनि में तमामु घणा हुन बेत ॿुधाया इहे आजा ॿुधाईंदो हुयो ऐं तमामु वॾा प्रोग्राम कंदो हुओ असांजा परे परे बि वॾनि इलाइक़नि में हितां खां हैदराबाद खां कई परे शहर ॻोठ उते असां सां गॾु हूंदो हुयो अॼु प्रोग्राम जी शुरूआति कई आहे दादन चांडियो जेको अहमद अली उतरादी जो नीगर आहे उनखां उन आजा ॾिनी आहे हाणे जेको आहे सो हितां जो असांजो उताक जो मेज़बान अली अकबर चांडियो बि मौजूदु आहे जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त अली अकबर खे ॿुधूं भला जी अली अकबर साईं ऐं हिकिड़ो दुआ जो बैत लिखियो आहे पूरी सिंध ते जेके सिंध जा इलाइक़ा आहिनि गुरबत जाम थी वई आहे महांगाई जाम थी वई आहे उनजे करे अर्ज़ु कयुमि त अलाह तुंहिंजो आसरो असीं आहियूं तो आधार सुहन तो साईं खे हादी हमद हज़ार मौला लाहे मुल्क तां तूं ॾचा ॾुख ॾुकार सभई ज़िला सिंध जा कर मालिक मयादार कराची में किरोड़नि जा थियनि कारोबार ठटे खे ठाहूका ॾे राज़िक रोज़गार मिठी ऐं थर वारनि ते वसाए बरसातूं बेशुमार भिॼनि भिटूं उमर कोट जूं धण चारनि धनार शादी पली जा शाद कर हारी ऐं ज़मींदार सांघड़ ऐं संझोरे जी तूं साहड़ लहो संभार सुख्या कर सिजावल जा माण्हू साहिब रब सतार आबाद रख हैदर आबाद खे ए ॾेहनि जा ॾातार नवाब शाह नौशोरो में वधाए छॾ वापार कंडियारे ते करम तुंहिंजा बेशक आहिनि बरक़रार पीर ॻोठ प्रियाले ऐं लहो सखर जी का सार कोटड़ी ते करम कर वधाए जाम शोरे जी ॼमार दादू राधण बाड्र जा पुख्ता कर पवार खैरपुर नाथन शाह ॾे कर खैरो बारी हटाएसि बार गाही महेसर जोही ऐं जागीर में थियनि अणखुट अन अबार ग़ैबी देरे गड़तल जी पारत अथई पालणहार लालू राम का लाड़काणे ते परटेन पंहिंजा प्यार त मुहन जो दड़ो घुमण अचनि भले माण्हू मज़ेदार वॻण वार वारनि खे बि जझो ॾियनि जबार कंबर शहदाद कोट ते वसाए रहमत जा वसकार ॾहेर ॻोठ जा ख़ुशि ॾिसां इहे भाॻिया ऐं भोतार फज़ुल कर फोलड़े ते थियनि थरड़ी ते थधिकार छाजड़ी ते कर छांव वसाए मेहर घणी मुख़्तियार राज़ी थी रते देरे ते पाक परवरदिगार शिकारपुर खे शोहरत ॾे जंहिंजा आला आहिनि आचार जेकब आबाद ऐं झटपट जा ॿाॾाइनी था मुबारकपुर जा मालिक साईं पुख्ता कर पवार गाय मुबारकपुर जा मालिक साईं पुख्ता कर पवार लतीफ़ सरकार भी इहा ई कई आहे अकबर चांजा पुकार त साईं में सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी अकबर ज़बरदस्त ऐं सॼी सिंध जा शहर जेके बि आहिनि उन्हनि ते इहे हिकिड़ी दुआ बि हुई ऐं उन्हनि जे हवाले सां उन्हनि जी पुकार बि हुई हिन वाक़ई महांगाई जे दौर में ऐं जेको ही ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी थी वञे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे खाइण पीअण खां बि हलाक आहिनि हिकिड़ी दुआ बि हुई ऐं उन में सिंध जे शहरनि खे बि पधिरो कयो आहे त कहिड़ा कहिड़ा शहर आहिनि काफ़ी सातरा माण्हू आहिनि जिन खे शहरनि जा नाला न ईंदा आहिनि उहे शहरनि जा नाला बि हिन शाइरीअ ज़रिए उन असांखे ॿुधाया सरदार चांडियो बि तमामु वॾो असांजो सुघड़ आहे ऐं सरदार चांडे खे बि शायदि जे संगत जी इजाज़त हुजे त ॿुधूंसि सरदार साईं छा था ॿुधायो
चौदा जेतिरो आहे फन। बिस्मिल्लाह। नंढपिण जा नाता टोड़े हलियो वियो, दर तो ढगो हू छोड़े हलियो वियो, मोहबत जी ॿेड़ी ॿोड़े हलियो वियो। अञा बि चवीं थो त यार मुंहिंजो मनु आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। वाह वाह। ॾिसूं था त हर को ॾुखायल थो ॾिसिजे, कंहिंजे दर ते दूहो दुखायल थो ॾिसिजे, को मिसकीन मारियल कंबायल थो ॾिसिजे, कंहिंजो पीउ सतायल थो ॾिसिजे। अञा बि हिनखे भरणो आहे, तूं सम्झे नथो त 15 ई सन आहे। चयो कंहिं कचारियूं अबाणियूं वञनि थियूं, उहे रंग राग रिहाणियूं वञनि थियूं, छॾियूं पंहिंजो पाड़ो निहाणियूं वञनि थियूं, वॾनि ॾोकड़ुनि ते विकाणियूं वञनि थियूं। अहिड़े बि अज़ीज़नि खे प्यारो धूड़ धन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। ॾिसूं था शरीफ़नि मां शराफ़त हली वई, वॾनि बुज़ुर्गनि मां बि करामत हली वई, जहालत जो आई त अदालत हली वई, हकीमनि मां वरी हिकामत हली वई। छो त थोरे सूर लाइ बि सुईनि जो डज़न आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। अखियुनि खां कहिड़ी अंधेरी अचे वई, औरत खे छेड़ी निबेरी अचे वई, वॾे फ़ैसिले ते अॼु वॾेरी अचे वई, जेका मोए मोए न पवंदी सा जीअरे अचे वई। खुलियल ज़ुल्फ़ुज़ार गलो गुल बदन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। चयो कंहिं त माहौल अहिड़ो रदी आहे, जो नेकी जो एवज़ बदिलो बदी आहे, इशारनि में मोहबत ज़ाहिर में अधी आहे, कुझु केरु अॼु थो जो कुहाड़ी में गन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। अॼोके ज़माने जा साहिब सूबेदार आहिनि, जुआरी वरी जिन जा जमादार आहिनि, अदोद वरी चोरनि सां भाई वारा आहिनि, मथो तंजे वरी भूगे वारा भोतार आहिनि, छो त उन्हनि खे बि तो ॾिनो कोन ॾनो आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। ॾिसूं था त उन घर नंढा आहिनि, ॾिसण में बि ॾाढा डंडा आहिनि, किन खे लठियूं त किन खे झंडा आहिनि, मिली फ़क़ीरनि खे बि इहो पिनण जो फन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। चवी रोई यार छो तो रहणो किथे थी, अथई कमु कोर्ट में त नाणो किथे थी, बिना ॾोहे बाक़ी पुछाणो किथे थी, जिनजी कार कोडरियो बीड़ी जो पन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे। घणो ई आबासी घुमण खे छॾे ॾे, अथई पर पोयों सुम्हण खे छॾे ॾे, माठ कर तूं मलूक जो तोॾे न कंहिंजो कन आहे, तूं सम्झी नथो त 15 ई सन आहे, यार मुंहिंजो मन आहे। वाह साईं वाह। सरदार वाह वाह, ज़बरदस्त। सरदार तमामु वॾो जेको आहे सो सिंध जो सुघड़ आहे ऐं ज़बरदस्त हुनजी सुघड़ाए पए। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, पर नंढड़ी हिकिड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर सिंध कचहरी सिलसिले खे जारी रखूं था ऐं हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। लतीफ़ाबाद सिंधू दरिया जे किनारे ते, सिंधू दरिया जे बंद ते मौजूदु आहियूं। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त मौसीक़ी वारे पासे हलिजे। साईं इजाज़त आहे? हलूं मौसीक़ी वारे पासे। वज़ीर अली गोपांग आहे, तमामु सिंध जो ठाहूको फ़नकार आहे, यकतारे चपड़ी जो मशहूरु, उनखे ॿुधूं संगत जी इजाज़त हुजे त। वज़ीर अली बिस्मिल्लाह बा। ओ जोग न सदी ज़ात खे वो 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 ओ जोग न सदी ज़ात खे आवेस न वॾाई, जठी धूड़ लिंगन में बियो छतन में छाई, खुडीअ खे खाई वञी गुर सां गॾिया कापड़ी। ओ जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे पासे। दिय में जादू लाए विया समझाए विया, दिय में जादू लाए विया समझाए विया। जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे पासे, जोगी जवान जबल जे। ओ केड़ियूं वरतड़ियूं
वाह साईं वाह, वज़ीर अली जे लाइ ताड़ियूं थी वञनि। सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। लतीफ़ाबाद में सिंधू दरिया जे किनारे ते मौजूदु आहियूं ऐं फ़नकारनि खे बि ॿुधोसीं। सुघड़ बि आहिनि काफ़ी सातरा। सुघड़नि में वरी असांजूं नंढड़ियूं न्याणियूं आहिनि जेके उहे बि इहो सुघड़ाइप जो कमु चङी तरह ॼाणनि थियूं ऐं तमामु हिकिड़ो वॾे पैमाने ते मशहूरु माणींदड़ असांजो जेको सिंध जो सुघड़ आहे अली अकबर चांडियो। अली अकबर चांडियो जी न्याणी आहे हलीमा चांडियो। ऐं जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त नंढड़ी हलीमा खे ॿुधूं। असांखे जेका ही हलीमा अदी ॿुधाईंदी सुघड़ाइप जे रंग में सिंधी जेके महीना आहिनि उन्हनि जा नाला ऐं सिंधी ॾींहंनि जा नाला। इहो हिकिड़ो वॾो सुघड़ाइप जो फ़न आहे। हिन नंढड़ीअ जे लाइ ताड़ी थी वञे हलीमा जे लाइ। जी बाबा। साल जे सिंधी 12 महीननि जा नाला ऐं मुदूं थी ॿुधायां हिन बेत में। साराह कयां रब साईं जी जंहिं पैदा कयो परवर कुन फयकून सां काइनात जोड़ी केॾी कारीगर। महीननि सालनि जूं मंज़िलूं कयूं मालिक आहिनि मुक़रर। ईसा अलैहिस्सलाम खां ईसवी सालनि जा ज़ाहिर थिया ज़िक्र। हिजरी सदी हली जॾहिं आया अरबी घोट गोहर। सिंधी सदियूं 100 साल पहिरियां ॾसनि पिया असांजा काबर। हाणे ॿुधो सिंधी महीननि जा नाला ॿुधायां थी निर्वार करे निशांबर। चेट पहिरियों महीनो साल जो आहे हंडायो हीअं सां हर हर। चेट में मौसम बार जी ईंदी आहे थींदा आहिनि थधा थर बर। चेट में क्रीड़ कंडियूं अंब खजूं बि फुटी झली निफर। वैसाख ॿिए महीने में वरी मुंद मट बि शुरू थींदा उन्हारे जा सर। ॼेठ 3 महीने में चालू थींदो चालीहो साड़ींदा झोला पिया जिगिर। ॼेठ में तारनि वारी कती बि ॼमंदी कड़ा खणी कर। ॼेठ महीने में कोयल ऐं कांग अनल लाइ गॾिजी ठाहींदा घर। आहड़ महीने जी 18 तारीख़ राति नंढी ॾींहुं वधी थींदो 5 पहर। सावण महीने में तारनि वारो टंगड़ बि उभरी आसमान ते ॾींदो आहे चकर। बडू महीनो बीहंदो त भरंदो एथ तारो जंहिंखे सुञाणनि जत ऐं जानवर। एथ तारे खे पुठी ॾेई वेही ॾाचियूं ऐं उठ बि कंदा आहिनि ओगर। असू महीने में सना पवंदा सीअ गरम ॾींहं बि ॾींदा ढर। कती महीने जी 8 तारीख़ निसरी सवा थींदा सभई सर। कती महीने जी 5 तारीख़ सर जी तीली ते वेंदो पखी कंछी खोले पर। कती महीने में अल्लो डाणो सावण सिधाणो बचाव डारींदा कांव करे वलर। नाहिरी महीने में हलंदी उतर हीर त कॾहिं ईंदा पिया ओथर। पोह जी 9 तारीख़ सियारे जी राति वॾी थींदी इहा खरी अथव ख़बर। मांघ 11 महीने में 7 पवंदा पारा त मारींदा पला पिया मीर भर। फगुण 12 महीने में लहंदी पली ऐं साग त वेंदा ॾेह मजा डुकर। असू महीने में सना पवंदा सीअ। सिंधी सालनि महीननि जी हाणे वरी वराए कयो कावा हर। पाण बि तारीख़ ऐं महीना यादि रखो औलाद खे बि भाऊ कयो बाख़बर। अगूणा ने खट ऐं मुदूं बि अकबर सुञाणणु घुर्जनि सभिनि खे। वाह 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 वाह। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त मौसीक़ी वारे पासे हलिजे। ओ सिंध में आहे अमड़ में आहे मोह जो साओ घोर पंहिंजी जिंदड़ी जी गल। मोह जो साओ घोर पंहिंजी जिंदड़ी जी गल। सिंध में आहे मोह जो साओ घोर पंहिंजी जिंदड़ी जी गल।
सदके उदासी अकबर सिंधुता सदके उदासी अकबर हलो मियां सिंधुता सदके उदासी अकबर आहे तॾे जो वतन साचा हो सिंध में आहे मुंहिंजो साओ घोड़ा पंहिंजी जिंदड़ जी जले रेता सिंध में आहे मुंहिंजो साओ घोड़ा पंहिंजी जिंदड़ जी जले मरता सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोना माण्हू प्यारा माण्हू सोना माण्हू नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर नंढड़ी हिकिड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहे भलीकार प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर सिंध कचहरी सिलसिले खे जारी रखूं था ऐं हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं लतीफ़ाबाद सिंधु दरिया जे किनारे ते सिंधु दरिया जे बंद ते मौजूदु आहियूं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था असांजी नंढड़ी ॿी आहे मेहरुन निसा उहा बि असांजे ख़ादिम हुसैन जी न्याणी आहे ऐं उहा बि सुघड़ाइप जो फ़न ॿुधाईंदी जी मेहरुन निसा बाबा तारीफ़ जो बेटी बड़ा सारा यास सिंधी ऐं अंग्रेजी में सारा यास चौधरी जो मालिक आ मुख्तार द प्रेस टू बी ऑनर इन द पेड द हम्बल वन जे मोहम्मद मको साने आई एडियन जी आधार हु इज मोहम्मद सेंट टू अस द डिक्रेशन फॉर सपोर्टर पर जाती इन जमाने में अन बेतबेशुमार द कास्ट ऑफ दिस वर्ल्ड आर अनकाउंटेबल पर तमजा तरबी जी जेला जुड़ोई जिंसार द ग्रेट ऑफ कास्ट आर बैक व्हिच इज देयर टू दिस वर्ल्ड हाणे ॿुधो त ॿुधायां तव्हांखे मां पंहिंजा पता पार Darius said to you on a dress on mark. I am the Khadim Hussain ji. Nalo Meher Nisa Nirwar. I am daughter of Khadim Hussain. My name Meher Tashud. Zat Mangalo. I am Shagridan Me Shumar. My caste of is Mangalo. I am Namaneshwan. Shankar Kati Shari is apna sune na bija singar. I can be in test with poetry, red, suitable, profit, and beautiful. Kotli ka kuch kilometer take a railway pull par. The some kilometer away from Kotli come to the railway pull kiras. Ota tia Bobber Chonkat Barret and Biar. There is an Nathalat Bobber Chonka near which Biar. Sahib Rabb Satar Karmera Merna Mangalate. Andri Balgiret is God do the response and Meher Samangalo. Ajane Bitma I am Kurba Kare Iman Aita Mehmana. I am come to your his respectable guest. Takilmat Kabi Khadmatinji Sida Allah Jai Sana Kadim Sidan the survey then will be respect of Allah. The Sakar Kibi said that Tamushutino Merban. Take love will be to send you that respect them. The data into Dan Mahabat Manjban Mangoche. Merciful of Allah Allah under says the Mangalo. Ota kai ajiba kirode kurba kare. The come room is train land love to them. Piri Panamurado Panja Pera Bare. Piri Panamurado Panja Pera Bare. Send you already do you every step. Sadal to the Sekama Pe Hobamayan Dere. Sadal to the Sekama Pe Hobamayan Dere. Helper you la you are the damage. And Pyara Muka Pare Murno Jai Mangloche. Here love me away nether gosi Mangalo. Ota Kai Ajibo Mujamo Bamira. The festival come to you on my love on the room. To I do to Piri Mudapir. So come the holidays, take my feet away. Suna Sao Sudira Chico Man Mangalate. Good morning, come to Mangalo. Jida Sasi Ji Shadi Do Singar. Sasi Ji Shadi Do Katan Manj Kumar. Kili Ve Lala Honje. Sasi Kyo Singar. Kanana Pae Ke Tu. Alpaka Vijaya Par. Dora Sun Navan Me. Alia Jia Dara. Zari Popat Zulpasi. Manjakara Kapara. Malakai Muda Muhme. Mating Ji Mukdar. Katamala Duhu Kandame. Dilpaka Viji Dildara. Nuranote Natakaya. जो मेरे करे झालार विजी जो वजूद के हले त्युशार
पनला कणूं परीअ खे हीरा विधऊं हज़ार ॿाहूं ऐं बावन में थरड़ियुनि जी संवार ॾंद मोती जी कटार ऐं मेरी जा मंगल थे साईं मेरी जा मंगल थे जॾहिं जीजा ससी जी शादीअ में जीजा ससी ॾेर ऐं पिनल जा ॿाहिरि पहुचिया उते ससी चए थी कुंदर कई आया केॾा कुर्ब कयाऊं थियूं कचारियूं कुर्बारी पे मुते मयाऊं पुनल ई पाण में वेठे कुर्ब वंदियाऊं तंहिंखे सने आसरनि जा बि वारे ॾिनाऊं त कयमि ख़िदमत खाननि जी पयूं ते ॾिठाऊं मूंखे बि रंग सम्झी पंहिंजो पए कुर्ब ॾिनाऊं अलाए कहिड़ियूं कयमि वरी खाननि जूं खटाऊं वाह मेरुन साहब उथी आधी राति जो वञी मुंहिंजो खान कयाऊं मूं न गुयसि निर्मल तुंहिंजो छो चोर छिनियाऊं कहिड़े सबब सॾण खां मूंखे छिनी छॾियाऊं सुणल से जब पलंग ते न सऊं सटाऊं हे फतिन जे हालत ते न वरी गोली गॾियाऊं बरे सुरका साहिनि सां ॿिया टुरनाऊं कपर बि मुहिलंदी सिरंग उतन का खाधाऊं कुंभार वासिंग पदम घोड़े लाड़कन आइन उताऊं कारियर अलियर तलियर वसीर आने ये भलाऊं जे मौत न मारे त विंदस मोहब्बत मंगलो थे मोकल ॾियो मूंखे ॿुधियूं सचूं सदाऊं क़बूल पवंदई कई दर अल्लाह जे दुआऊं न त विंदियूं लही गिलाऊं त कंदो मार मंगलो थे वाह वाह नंढड़ी जे लाइ तारियूं मेरुन साहब तमामु नंढी उमिरि में अंग्रेज़ी में वरी हुनजो तर्जुमो सिंधी में करे ॿुधाए ज़बरदस्त प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं असां सां कंबर जी हिकिड़ी वॾी शख़्सियत मौजूदु आहे अमाला चांडियो अमाला चांडे साहब खां थोरो कचहरी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿाराड़ी सां हुनजो तालुक़ु आहे पाण जेको आहे सो ॿाराड़ी जो माण्हू आहे अमाला ही जेके कचहरी जा प्रोग्राम आहिनि ऐं सिंध टीवी जे हवाले सां सॼी सिंध में कया था वञनि सकाफ़त खे उजागर करण लाइ ओताकूं वीरान थियूं आहिनि हिननि प्रोग्रामनि खे कीअं ॾिसो था तव्हां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं आलम इंसानियत असल में हक़ीक़त इहा आहे त असांजी सिंध धरती जेका आहे उहा महिमान नवाज़ धरती आहे ऐं सिंधी क़ौम अज़ल खां वठी अबद खां वठी जेको आहे सो महिमान नवाज़ीअ में ॾेहां ॾेह मशहूरु आहे उन हवाले सां सिंधी माण्हुनि में हिकिड़ो बि घरु हूंदो त उनखे ओताक अलॻि ज़रूरु हूंदी जे ॻोठु हूंदो त उनखे ॿ टे ओताकूं हूंदियूं उहे हिन वक़्तु ख़तमु थी चुकियूं आहिनि उन हवाले सां हक़ीक़त इहा त जीअं असांजी सिंध टीवी जो एंटरटेनमेंट जेका प्रोग्राम आहे उन में इहे जेके प्रोग्राम आहिनि पंहिंजो कचहरी जे हवाले सां ओताक जे हवाले सां या ॿिया बि इलाही प्रोग्राम आहिनि उन्हनि सकाफ़तुनि खे तमामु उजागर कयो आहे असीं साईं राजपर साहब जा बेहद थोरा हितां आहियूं सिंधी क़ौम जो हुन इहे प्रोग्रामनि खे अरेंज करे ऐं तव्हां सिंध टीवी जे तवसा सां इहे प्रोग्राम अरेंज कया आहिनि ऐं तव्हांजो उनजो एहतमाम कयो था त इन हवाले सां सिंध जी सकाफ़त में कचहरी उहा ओताक उहा शइ आहे जंहिंमें समाजी तौर ते असां पंहिंजा सूर दर्द ॾुख जेके आहिनि फ़ैसिला फड़ा पाण में रोसाणा परचाणा या संगाबंदियूं मिटियूं बाइटियूं इलाही शयूं जेके आहिनि से असां इन में अपनाईंदा हुआसीं ऐं उन्हनि खे सुठे नमूने सां असां अरेंज करे ऐं मुहबत मेठ प्यार पंहिंजा पपा ॿोअ खे उरूज ते पहुचाईंदा हुआसीं जेके हिन वक़्तु हिन जदीद दौर में ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं हीअ प्रोग्राम जेके थियनि था तव्हां ऐं सिंध टीवी जी सॼी सत खीरौलाणियूं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहिनि जेके हीअ कयो पिया तव्हां असां उमेदु था कयूं वरी बि सिंध टीवी ऐं सिंध जे सभिनी चैनलनि खे त उहे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कनि जीअं सिंध जी ओताक ऐं कचहरियूं उहे क़ाइमु ऐं दाइमु रहनि सदाईं गॾु वॾी महिरबानी अमाला जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त मौसीक़ी वारे पासे हलिजे साईं इजाज़त आहे सिंधियुनि जा मेला वो मेला सदा लॻंदा ई रहंदा मारुनि जा मेला वो मेला सदा लॻंदा ई रहंदा सिंधियुनि जा मेला वो मेला सदा लॻंदा ई रहंदा ओ मुंहिंजा यार सिंधी गुल गुलज़ार सिंधी सभिनि में सोना सिंधी सोणी में हार सिंधी ओ मुंहिंजा यार वफ़ादार कुर्बदार सिंधी ओ मुंहिंजा यार वफ़ादार कुर्बदार सिंधी दुनिया जी गलीअ गलीअ में कनि था वापार सिंधी दुनिया जी गलीअ गलीअ में कनि था वापार सिंधी मस्तनि जा मेला वो मेला सदा
हुजे मौज हुजे खिल खिल हुजे दूर न का मंजिल हुजे मौज हुजे खिल खिल हुजे मदन सदा में फिल हुजे हर दिल सा मिलियल दिल हुजे मगन सदा में फिल हुजे हर दिल सा मिलियल दिल हुजे खुशियों जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मस्तन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा ओ मुझा यार सिंधी ओ गुले गुल ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी सबिन में सोहना सिंधी सोहनी में हार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी सांगिन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा पंज पीरिय जो प्यार मिले दिल घुरो दिलदार मिले पंज पीरिय जो प्यार मिले दिल घुरो दिलदार मिले गुलन सदो गुलजार में सूह भरियल सार मिले गुलन सदो गुलजार मिले सूह भरियो संसार मिले सजणन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी सबिन में सोहना सिंधी सोहनी में हार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी सजणन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी सबिन में सोहना सिंधी सोहनी में हार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मौज हुजे खिल खिल हुजे दूर न का मंजिल हुजे मौज हुजे खिल खिल हुजे खुशियुन भरियो पल हुजे हर दिल सा मिलियल दिल हुजे खुशियुन भरियो पल हुजे हर दिल सा मिलियल दिल हुजे खुशियुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी सबिन में सोहना सिंधी सोहनी में हार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी ओ मुझा यार वफादार कुर्बदार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी दुनिया जी गलिय गलिय में कन था वापार सिंधी खुशियों जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ही रहंदा सिंधु दरिया जे कप ते लतीफ़ाबाद में मौजूद आहियूं ऐं लतीफ़ाबाद में ही सिंध कचहरी जो प्रोग्राम अव्हांखे ॾेखारियोसीं सुघड़ बि हुआ फनकार बि हुआ ऐं कोशिशि कंदासीं त वरी ईंदड़ हफ़्ते बि
हिन ई सिंधु दरिया जे किनारे ते हिते ई तव्हां सां गॾु सुगड़नि खे ॿुधंदासीं। प्रोग्राम सिंध कचहरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।